आज़ादीअ लाइ आंदोलन। लेखक मेठाराम हरूमल खिलनाणी। भाङो 11। श्री खानचंद राम रखियाणीअ जो आज़ादीअ जी लड़ाईअ में योगदान। श्री सच्चानंद फेरूमल थावाणी जो मुल्की मस्तानो हो, तंहिंजे भाउ श्री गागूमल जो न्याणो हो। हू हैदराबाद में मेडिकल कॉलेज में पढ़ंदो हो। हुन ते महात्मा गांधी, रविंद्रनाथ टैगोर, श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद ऐं स्वामी रामतीर्थ जे ख़्यालनि जो वॾो असरु थियो हो। हू उन्हनि जे पुस्तकनि जो अभ्यास कंदो रहंदो हो। हू जॾहिं नौशहरे में ईंदो हो तॾहिं पंहिंजे सौट भूरेमल चंदीराम ऐं पंहिंजे पाड़ेसरी प्रभुदास में क़ौमियत जा भाव भरींदो हो। 1917 ईस्वीअ में हैदराबाद में मशहूर मुल्की मस्तानो ऐं राष्ट्रभाषा जो प्रचारक स्वामी सत्यदेव परिवाचक आयो त हुन जे असर हेठि हुन हिंदीअ जो प्रचार करणु ज़रूरी ॼातो। पाण वेकेशन में पंहिंजे शहर में अची पाण ऐं प्रभुदास हिंदी सिखिया ऐं ॿियनि में हिंदीअ जो प्रचार कंदा रहिया। श्री खानचंद अॻिते हली 1921 जे तहरक वक़्तु पढ़णु छॾे मुल्की मैदान में टपी पियो ऐं जोड़ जकी कम में लॻो रहियो। हू चङो वक़्तु महात्मा गांधीअ जे आश्रम में रहियो ऐं उते हिंदुस्तान जे केतिरनि अॻुवाननि जे संग में आयो। हू हथ जा हुनर सिखी सिंध में मोटियो ऐं उन्हनि जे ज़ोर वठाइण लाइ कमु कंदो रहियो। श्री खेमचंद बालाणीअ जो आज़ादीअ जी लड़ाईअ में योगदान। श्री खेमचंद बालाणीअ जो नौशहरे जे हिकु वॾे ज़मींदार सेठ चेतनदास सेठ तेजूमल जो भाउ जी गोद जो अकेलो पुटु हो। सो हर हाल में बिल्कुलु शौक़ीन हूंदो हो। 1911 में सुर्गवासी श्री तोलाराम जे संग में आयो हो ऐं हुन ते उन जो असरु थियो हो। हैदराबाद में हू श्री खानचंद राम रखियाणीअ सां गॾु पढ़ंदो हो। 1916 ईस्वीअ में हुन हैदराबाद में महात्मा गांधीअ जो बि दर्शन कयो। उन वक़्तु प्रोफेसर जवाहरमल मनसुखाणी आचार्य जीवतराम कृपलाणीअ जो साथी देशभक्त, जंहिंखे मशहूर जहाज़ कौमागता मारूअ जे मंसूबे में अमेरिका में वञी इनकलाबी हलचल हलाइण ऐं देशद्रोह जे ॾोह हेठि 1914 ईस्वीअ खां जेल में रखियो वियो हो। तंहिंखे 1917 ईस्वीअ में आज़ादु कयो वियो हो। हू हैदराबाद में आयो ऐं संन्यास अख्तियार करे स्वामी गोविंदानंद जे नाले सां मशहूरु थियो। हुन श्री रामकृष्ण आश्रम जारी कयो ऐं जुआननि में देश प्रेम ऐं शेवा जा जज़्बा जॻाइण लॻो। उन वक़्तु मशहूर सिंधी महावार रसालो आनंद जो संपादक श्री दीपचंद कुंदनमल गुज़ारे वियो। हू देहांत खां अॻु रसाले हलाइण जो बार स्वामी गोविंदानंद ते रखी वियो। स्वामी गोविंदानंद देश ऐं धर्म भक्त, हिकु फिलोसफर, होशियारु लेखक ऐं अख़बार नवीस हो। जेल में हुन केतिरा ई किताब लिखिया हुआ। उन स्वामी गोविंदानंद जे संग में श्री खेमचंद आयो त हथाई नओं बणिजी पियो। 1917 ईस्वी में जेका सॼीअ सिंध में कालरा पई, जंहिंमें स्वामी गोविंदानंद विद्यार्थी नौजवाननि जूं टोलियूं ठाहे शेवा लाइ जुदा जुदा हंधनि ते मोकिलियूं, तिन में श्री खेमचंद बालाणी बि शामिल हो। हू किन कॉलेजी जुआननि सां नौशहरे ऐं उन जे आस पास में बीमारनि जी शेवा लाइ बि आयो हो। 1918 ईस्वीअ में जेका निगुरी इन्फ्लुएंज़ा जी बीमारी पई, जंहिंमें ॻोठनि जा ॻोठ ऐं कई कुटुंबनि जा नास थी विया, उन में हुन हैदराबाद में बीमारनि जी शेवा कई, जंहिं करे बीमार थी पियो ऐं पोइ चाक थियण बैदि पंहिंजे शहर में अची बीमारनि जी शेवा कंदो रहियो। 1917 ईस्वीअ में वेकेशन में हू जॾहिं पंहिंजे शहर में
आयो तॾहिं संदसि प्रभुदास सां रस्तो थियो। उन बैदि ॿई सभिनी हलचलुनि में साथी थी रहिया। श्री खेमचंद बालाणीअ जो योगदान ॿिए भाङे में माना भाङे 12 में पढ़ंदासीं। अॼु जे वीडियो में एतिरो ई। मूंखे उमेद आहे त जिन जी रुचि इतिहास में या तारीख़ी विषयनि ते आहे त उन्हनि खे ही वीडियो पसंदि ज़रूरु ईंदो, या उहे माण्हू जेके सिंध जा आहिनि त उन्हनि खे बि पंहिंजूं यादूं ताज़ा ज़रूरु थींदियूं हूंदियूं। महिरबानी।